अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। शहीद अरशद राजाणी जे क़त्ल खिलाफ़ आहे जेको शायद इन सदी में असां वटि अहिड़ो वाक़ियो थियो हुजे जहिड़ी तरह धरती धड़ियुनि खे सरियाम रोड ते गोलियूं हयूं वञनि ऐं उहो दहशतगर्द सरियाम चए पियो त इहे हटायो हटो हटो फोरू आहे, पर असां महसूसु कयोसीं त इहे फोरू हिते सॼी उमिरि असांखे लुटींदा मारींदा रहिया, अॼु उहे ज़ाहिर थिया ऐं सरियाम थिया। असां जस्ता ॾियूं सॼी क़ौम खे जेका बाशऊर थी ऐं हिन आवाज़ खे मथे बुलंद कयो आहे, मीडिया ज़रिए रोडनि ते वेठा आहिनि, रस्तनि ते वेठा आहिनि, जागी पिया आहिनि। असां महसूसु कयो आहे त अॼु सिंध जो माण्हू हिन दर्द खे खणी रोडनि ते निकितो आहे त इहो भाउ सभिनी जो भाउ आहे, ही क़ौमी हीरो आहे, ही कंहिं पार्टी जो न आहे। ही जॾहिं कराची में वेठो त सिंधी थी वेठो, ही जॾहिं शहीद थियो आहे त सिंधी थी शहीद थियो आहे। ही कंहिं तारीख़ जो न आहे, ही कंहिं क़ौमी वर्कर जो न आहे, ही सिर्फ़ु सिंधियुनि जो आहे ऐं सिंधी थी मुंहुं आहे। असां बि हुन पठाण खे ॿुधाइण था चाहियूं त हाणे सभु सिंधी बि हिन सां गॾु आहिनि, हिन जे वारसनि सां गॾु आहिनि। जेसीं ताईं ही अंजाम ताईं न पहुचंदो रहीम शाह ओसीं ताईं सिंधी सुख खां न सुम्हंदा। असांजो वर्कर रोडनि ते आहे, असांजो हर माण्हू रोडनि ते आहे। असीं सिंध जा माण्हू अॼु कराची जी राजधानी जेको कराची असांजो वतन आहे, कराची असांजो आहे, धारियो ॿुधी छॾे उनखे ललकारियूं था। जे अगरि उन इहो ॿियो को वार कयो त सिंध जो बचो बचो सिंध में उन्हनि जे ससियुनि खां धार कंदासीं ऐं उनखे करे जेको माण्हू सोचे थो परे खां आयल अफ़गानी पठान हुजे या बिहारी बंगाली हुजे उहो होश मां कमु वठे। अगरि सिंध जो ही जंहिं वक़्तु ही जोगी जागी पिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ दमादम मस्त कलंदर कंदासीं। असांखे अजाब फ़ख़्रु आहे असांजो सिंध जो नौजवान, असांजो सिंध जो नौजवान पढ़ियलु लिखियलु आहे, फोरू न आहे, धाड़ल न आहे। तव्हांखे यादि हुजणु खपे टोड़ी जे शहीदनि खां वठी सिंध जे माण्हुनि खे फोरू ऐं धाड़ल करे करार ॾेई शहीद कया विया आहिनि, पर असांखे फ़ख़्रु आहे सिंध ख़ातिर सिर वञे थो को मसइलो न आहे। ही सिर हिकिड़ो आथींदे लजमणा हुजनि घण सिरा जे पुनल खे असांखे ख़बर आहे सिंध जो माण्हू जागी पियो आहे। हिन दादनि ज़रिए हिन नौजवाननि ज़रिए इनकलाब ईंदो, ज़रूरु हिन रतन सां इनकलाब ईंदो। सिंध जो माण्हू जे अगरि पंहिंजी मालिकी लाइ निकितो त धारियो इहे सम्झे त टपड़ वेड़े। असां सिंधी माण्हुनि खे इहो अपील था कयूं त जॾहिं बि को क़ौमी वर्कर क़ौमी सुर में शहीद थिए त इहे नया एहतजाजनि में भरपूर हिसो वठो। असां हिन हुकुमराननि खे चऊं था त तव्हां जेको महीने जो रोंग रचायो था इहो ख़बर आहे त कंहिंखे बचाइण चाहियो था। असांखे ख़बर आहे हितां जी हुकूमतूं जहिड़े तरीक़े सां उपा वठनि पियूं, असां मुताब था कयूं आलमी दुनिया सां। असांखे पक आहे त हिते साॻा इंसाफ़ न थींदो। असां पूरी दुनिया खे था चऊं साॻा इंसाफ़ कयो वञे। हिन क़त्ल जी मज़मत कर ऐं पूरे भरपूर नमूने असांजो साथ ॾियनि।